अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भली का मां समूरी सिंध में बरसातूं शुरू थी चुकियूं आहिनि। बरसातूं शुरू थियण सां तमामु घणी गर्मी हुई समूरी सिंध जे शहरनि में, ॻोठनि में, ॿाराड़नि में। उन गर्मीअ जो ज़ोर हिन बरसातुनि सबबु टुटी चुको आहे। बरसातुनि सां तमामु घणा फ़ाइदा बि थियनि था। बरसातूं ज़रूरी बि आहिनि हिन धरतीअ लाइ, हितां जे फ़सलुनि लाइ, समूरनि ज़िंदगीअ लाइ बरसाति इंतिहाई ज़रूरी आहे। पर प्रॉब्लम इते अचे थो बीहे त अगरि बरसातूं पवनि थियूं, इंतिज़ामी तौर ते का प्लानिंग न आहे त उहा बरसाति रहमत बजाए ज़हमत थी वञे ऐं परेशानियूं खोड़ सारियूं पैदा थियनि थियूं। गुज़िरियल साल जी बरसातुनि ऐं ॿोॾि जूं तबाहियूं, उतां जा छिरक जेके अवाम तकलीफ़ूं ॾिठियूं, उहे अॼु बि नथा विसरनि। तमामु घणियूं तकलीफ़ुनि में माण्हू गुज़रियो। हेल वरी ॿीहर बरसातूं शुरू थियूं आहिनि। माज़ीअ में जेको गुज़िरियल साल थियो उन जा त रिकॉर्ड क़ाइमु आहे, जो हर तरफ़ तबाही आई। लाड़ काछो हुजे, उतर हुजे, समूरनि हंधनि ते तबाहियूं। अॼु बरसाति जेकी पई आहे उन जे करे काछे जा जोईअ सां समूरा जेके ॻोठ आहिनि उनजा राब्ता हिन वक़्तु बि कटिजी चुका आहिनि, रोड ते पाणी अची विया आहिनि। कराची में बरसाति आहे, लाड़काणो, हैदराबाद, समूरी सिंध जे अंदरि बरसाति आहे। अॼु असीं इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त बरसातूं त हलंदड़ आहिनि, पर उन लाइ प्लानिंग कहिड़ी आहे। ज़रात खाते वटि कहिड़ी प्लानिंग आहे, लाइव स्टॉक खाते कहिड़ी प्लानिंग ठाही आहे, एरीगेशन खाते वटि कहिड़ी प्लानिंग आहे, सिंध हुकूमत उन लाइ छा करे रही आहे। उन समूरी सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सां गॾोगॾु कराची के इलेक्ट्रिक हुजे, हैस्को हुजे, सेप्को हुजे, लोड शेडिंग जो जेको आज़ार आहे उन लाइ अवाम सख़्तु परेशान आहे। बिजलीअ जा अघ ॾींहों ॾींहुं ॿीणा टीणा थींदा पिया वञनि, अञा बि वधाया पिया वञनि। वधाइण जी प्लानिंग्स आहे IMF जे मुआदे खां पोइ। उन सूरत हाल में माण्हूअ खे बिजली बि न मिले, मथां बरसाति हुजे। अॼु असीं इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर प्लानिंग हिन बरसाति जूं तबाहियुनि खां बचण लाइ, ॿोॾि जे तबाहकारनि खां बचण लाइ, मौसमियाती जेके तब्दीलियूं आहिनि उन खां बचण लाइ असांजा खाता छा करे रहिया आहिनि। हिन वक़्तु असांजे ज़िलनि जी, तालुकनि जी, टाउन्स जी छा सूरत हाल आहे। हिन अहम इशू ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे जॉइन कयो आहे आबादगार अॻवान नबी बख़्श सठियो साहिबु असांखे जॉइन कयो आहे। नबी बख़्श साहिबु वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु अल्ताफ़ चन्नो असांखे जॉइन कयो आहे। KTN न्यूज़ कराची जा रिपोर्टर आहिनि। कराची स्टूडियो में ख़ादिम जूणे जो ख़ैरपुर मां असांखे जॉइन कयो आहे। शाहिद ख़ासकली मिरपुर ख़ास मां, हनीफ़ सुहाग लाड़काणो मां ऐं इमाम अली भलाई हैदराबाद मां असांखे जॉइन कयो आहे। असीं कोशिशि कंदासीं हिन मामले ते मुख़्तलिफ़ जेके खाता आहिनि उन्हनि जे ज़िम्मेवारनि सां असां कोशिशि कयूं, ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जी प्लानिंग कहिड़ी आहे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति नबी बख़्श साहिबु तव्हां खां थी कजे त हाणोकियूं बरसातूं, माज़ी वारियूं जेके गुज़िरियल साल वारियूं बरसातूं, पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदा रहियासीं। तमामु वॾियूं तबाहियूं आयूं, कपहि हुजे, कणिक हुजे, सायूं भाॼियूं हुजनि। हींअर जेकी मामूली बरसाति थी आहे, पहिरीं त कहिड़ी प्लानिंग कहिड़ी था तव्हां ॾिसो? आबादगारनि सां गॾिजाणियूं सरकार जूं केतिरियूं आहिनि, केतिरी हिकमत अमली था ॾिसो, उन ते अमल कीअं थींदे पिया ॾिसो? हाणोकी जेके बरसातूं आहिनि उन खां बचाव केतिरो पिया ॾिसो? महिरबानी असलम साहब, KTN जी महिरबानी। तमामु वॾो इशू आहे। गुज़िरियल साल बि तव्हांजो चैनल, ॿिया चैनल, ख़ासि करे तव्हांजे चैनल तमामु घणी कवरेज ॾिनी। क्राइसिस आया, बरसाति पई, शदीद बरसाति पई, सॼी सिंध उन बरसाति जे करे आफ़तज़दा। उन खां पोइ वरी गवर्नमेंट इहो ऐलान कई त भाई ईंदड़ साल असीं प्लानिंग कंदासीं। हाणे ॻाल्हि आहे बरसाति खे त रोके कोन था सघनि, इहो हिकिड़ो कुदरती अमल आहे। बरसाति तक़रीबन हर दुनिया में हर जॻह ते रहमत जे तस्वर कई वेंदी आहे। पर 15 ॾींहं पहिरीं 10-12 ॾींहं खां फोरकास्टिंग हली पई त बाबा जेको आहे 7-8 तारीख़ सिंध में वॾो स्पेल ईंदो ऐं बरसाति पवंदी, उनजो बंदोबस्तु करणु घुरिजे। गवर्नमेंट गुज़िरियल साल खां पोइ ऐलान कयोसीं असीं बंदोबस्तु कंदासीं, ड्रेनूं साफ़ कंदासीं, ड्रेनेज जो सिस्टम बहितर कंदासीं, सिमनालियूं बहितर कंदासीं, पर ज़ीरो कमु को कमु कोन थियो आहे। हाणे हीअ जेका बरसाति पई आहे उन जा फ़ाइदा असांखे हींअर हिन वक़्तु सिंध में आउं सम्झां थो घटि थिया आहिनि, नुक़सान वधीक थिया आहिनि। हाणे बरसाति पवणी जुलाई में, मानसून शुरू थियणी हुई, पर तव्हां वरी ॿिए पासे पंजाब ॾिसो, पंजाब में गुज़िरियल ॾेढ उते कंहिंखे बि को बि किराए कोन थियो आहे, का बि नुक़सान कोन थियो आहे। पर सिंध में जेको असांजो अंदाज़ ज़मींदार जी हैसियत में, पाण ज़मींदार आहियां कोटड़ी बैराज जो,
त हिन बरसाति जे करे वॾे में वॾो नुक़सानु जेको असांखे थियो आहे सिंध में असलम साहिबु हींअर जेको आहे 8 लख हेक्टर 20 लख एकड़नि ते सारियूं पोखण जी जेका आहे हिसाब एस्टिमेट आहे त सिंध गवर्नमेंट चयो त 20 लखनि ते सारियूं पोखियूं। पाणी न अचण जे जेको असां वटि पहिरीं जून ते पाणी अचणु घुरिजे आहे उहो पाणी असां वटि कोन आहे। पाणी आयो आहे असां वटि तक़रीबन 10 ॾींहं पहिरीं, 25-26 जून ते असां वटि पाणी आयो, उन खां पोइ असां सार जा बेचारा कया। हाणे जेका सारनि जे लाइ 20 लख एकड़ मां सम्झां थो 18 लख एकड़ ज़मीन अञा ट्रैक्टर ॿिया टिया लेवल करे लेज़र लेवलिंग करे तयारु करे के हाणे ही जेका बरसाति पई आहे 25-30 मिलीमीटर कुझु के इलाइक़नि ते वधीक पई आहे, उन जे करे उहा ज़मीन ख़राबु थी वई आहे। हाणे वरी वापसि खां उनखे कल्टिवेट करणो पवंदो, वरी प्रिपरेशन करणी पवंदी, जंहिं ते डीज़ल जा ख़र्चा ईंदा, प्लस टाइम लॻंदो। उन जे करे उन खां अलावा ज़्यादा जिते पई आहे त उते शायदि 15 ॾींहं लॻनि ज़मीन खे वट खाइण में ऐं ज़मीन खे सोकड़ो। ॿिए नंबर ते वरी वॾो जेको क्राइसिस थींदो उहो थींदो जेके फ्रूट आहिनि। गुज़िरियल साल तव्हां ॾिठो हूंदो त वधि खां वधि हींअर असां वटि अंब तक़रीबन लोअर सिंध मां निकिरी आहे, बाक़ी हाणे ख़ैरपुर में अंब वञी बचियो आहे। उन अंब जे लाइ जेको आहे नुक़सानकार आहे, पर शदीद नुक़सानकार आहे वरी ख़ैरपुर जे खजी जे लाइ। गुज़िरियल साल जेका सूरत बरसाति जे करे थी उहा खजी ख़तमु थी वई। हालांकि दुनिया में इहे थियनि थियो त माण्हुनि खे एॾी टेक्नोलॉजी कहिड़ा कहिड़ा इंस्ट्रूमेंट ॾियनि जीअं उहो प्रोटेक्ट करे प्रिज़र्व करे रखनि, पर उहा प्लानिंग थींदी कोन्हे। जॾहिं बरसाति पवंदी आहे तॾहिं गवर्नमेंट ॿियो वरी तव्हां ॾिसो उर्दू चैनल ते इवन नोटिफिकेशन सिंध गवर्नमेंट जा चवनि था साईं जेको आहे सो इमरजेंसी आहे जेका फ्लड थींदी अर्बन फ्लडिंग थींदी, अर्बन फ्लडिंग थी ॿाराड़ीअ खे नालो वठण जो तयारु कोन्हे। जेका सवेरी मूं ॻाल्हि पई कई त जेको पाणी असां वटि लेट सां पहुतो 1 जून खां वठी वॾो असलम सां वॾी ज़्यादती सिंध सां सिंध जे ज़मींदार सां थी आहे, वफ़ाक़ कई आहे, अरसा कई आहे, हुन में सिंध हुकूमत बराबरि जी। 1 जून ते असलम साहब तरबेला डैम 1427 फुटनि ते, अॼु तरबेला डैम बीठो आहे 1517 फुटनि ते, यानी तक़रीबन 95 फुट हुन में पाणी भरियो वियो आहे। असां सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि डिमांड कयो वरसा खां वफ़ा खां सिंध गवर्नमेंट खे अपील कई त तव्हां हिननि खे चओ त बाबा इहो डैम तरबेला हींअर न भरियो, पाणी जी सिंध में ज़रूरत आहे। तव्हां 1-2 जून ते पाणी जेकॾहिं रिलीज़ करे छॾींदा त असां वटि 90% सारनि जी वेर थी वञे, पर हुननि डैम भरणु शुरू कयो। ऐं अॼु 2 ॾींहं पहिरीं तव्हां शायदि नेशनल मीडिया उर्दू चैनल ते इहा ख़बर हली पई त तरबेला जा स्पिल गेट सभु खोले छॾिया अथनि, ईअं न बरसाति पवनि पई उहो माॻी बस थी वञे। यानी हिकिड़े पासे खां एतिरी ग़लति प्लानिंग कई त जेको डैम तव्हांखे जुलाई में भरणु घुरिजे हो त जून में भरणु शुरू करे छॾियो, उहो तक़रीबन 90% भरिजी वियो आहे। सिंध गवर्नमेंट जेका हुन सां गॾु वेठी आहे, असां वटि माहिर हींअर इरिगेशन सेक्रेटरी करे विया आहिनि, कंहिं हिकिड़ो लफ़्ज़ बि कोन ॻाल्हायो त बाबा तव्हां सिंध सां छो ज़्यादती पिया कयो। 1 जून ते तव्हांखे जेको पाणी फुल जेको अचे पियो, जेकॾहिं लख क्यूसेक अचे पियो, हुन मां तव्हां 40,000 छॾियो पिया, 60,000 छो पिया स्टोर करियो तरबेला में, लख जो लख रिलीज़ करियो, पोयां बरसाति ईंदियूं तव्हांजो डैम भरिजी ईंदो। हाणे सूरत हाल आहे अॼु जो तव्हां फिगर असलम साहिबु खणो त डैम में 2,20,000 क्यूसेक इनफ्लो हले पियो ऐं 2,20,000 जो आउटफ्लो करे वेठा। हिकिड़ो इंचिप जेको आहे हिकिड़ो क्यूसेक हुन में जमा कोन पिया कनि, छो जो हुन में ख़तरो आहे त बरसाति पवंदी। त इहा जेकॾहिं सिंध गवर्नमेंट ज़ोर ॾे आहे, थोरी सचाई ॾेखारिया सिंध जे ज़मींदार जे लाइ, सिंध जे ज़राअत जे लाइ, 1 जून 2 जून या 5 जून ते पाणी फुल जो फुल रिलीज़ थी वञे हा। हीउ जेको नुक़सानु थियो आहे हींअर जेका ज़मीन ख़राबु थी वई आहे सार जे लाइ असां तयारु कई हुई सिंध जी 20 लख मां 17 लख, इन जो नुक़सानु न थी वञे। बाक़ी जेको कुदरती अमल आहे, जेको सिम नालियूं आहिनि, उहा जेका सूरत हाल अॼु तव्हांजो कैमरामैन जेकॾहिं तव्हां मोकिलींदा त उहे जेके सिम नालियूं असां कुझु ॾींहं पहिरियों हिते इहा सूरत हाल आहे त उन्हनि मां नांग बि सुरी कोन थो सघे। घाटी डीसिल्टिंग त परे जी ॻाल्हि आहे, पर उनजो जेको किचिरो आहे उहो बि हुन रिमूव कोन कयो आहे। त इन जे करे हीउ त अञा नंढिड़ो स्पेल आहे, पहिरियों स्पेल आहे, पर जेकॾहिं इहा जुलाई सॼो हलंदी बरसाति 15 अगस्त ताईं हलंदी, इहा जेकॾहिं सिलसिलो अला न करे गुज़िरियल साल जी जेके बरसातूं आहिनि उन्हनि जे अधु जेतिरियूं बरसातूं पयूं त सिंध में गुज़िरियल साल जेका तबाही आई हुई, तक़रीबन 1.5 करोड़ माण्हू डिस्प्लेस थिया हुआ ऐं सॼो सिंध आफ़ज़दा थियो, जंहिंमें तक़रीबन 600 अरब रुपए जो ज़राअत खे नुक़सानु थियो। त हिन दफ़े उन खां शायदि वधीक थिए, उन खां घटि कोन थींदो। बिल्कुलु नबी बख़्श साहब इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल कई तव्हां त गुज़िरियल साल वारी जेके तबाहियूं आहियूं, 1.5 करोड़ खां वधीक माण्हू परेशान थिया, मुतासिर थिया, उन्हनि जो हिकु वॾो सुवालु अॼु बि मौजूदु आहे त उन्हनि लाइ छा थी रहियो आहे। अल्ताफ़, सिटीअ जी अगरि शहर जी ॻाल्हि कजे थी त अर्बन फ्लडिंग जी बि ॻाल्हि कई वेंदी आहे। नाला इन हवाले सां इंतहाई अहम हूंदा आहिनि त नालनि जो गंद किचिरो साफ़ु हुजे त जीअं बरसाती पाणी समुंड ताईं पहुचे। हिकु त असांखे ॿुधाइजो त कराची में कहिड़ी प्लानिंग्स आहे, मथां के इलेक्ट्रिक जे हवाले सां बि असांखे ॿुधाइजो त उन्हनि जा बिजलीअ जा अघ केतिरा कया वधाया विया आहिनि ऐं उन सां गॾो गॾु उन जी लोड शेडिंग ऐं उन्हनि वटि प्लानिंग छा आहे। वॾी महिरबानी असलम साहब। असल में हीअ जेका बरसाति आहे इहा हिन साल अलर्ट जारी न थियो आहे, पर हीअ हर साल में हीअ जेकी आहे मानसून जूं बरसातूं पवंदियूं आहिनि
अलर्ट जारी करण खां पोइ जेका आहे हुकूमत उहा पंहिंजो तरुक में ईंदी आहे। जेके नाला आहिनि उहे कराचीअ जा 41 वॾा नाला आहिनि ऐं 518 जेके उहे नंढा नाला आहिनि। हिन वक़्तु तक़रीबन जेकी नाला आहिनि कराचीअ जा वॾा नाला, जंहिंमें महमूदाबाद, गुजर नालो, औरंगी नालो, इन्हनि जी हिकु त हिननि जी इंक्रोचमेंट जेका आहे हिन वक़्तु ताईं जेका आहे काफ़ी हद ताईं त ख़तमु कई वई आहे, पर कुझु अञा आहे उहा ख़तमु न थी सघी आहे। कुझु नालनि जी जेका खाटी आहे उहा न थी सघी आहे, जंहिंजे करे जेकॾहिं हिकिड़ो 3-4 कलाक बरसाति जेकॾहिं कराची में पवे थी त उहो नदी ऐं तलाउनि जो जेको ॾेख ॾिए थी। उन में हिकु सबबु इहो बि आहे, हुकूमत चाहे थी या हींअर जेको मेयर कराची मुर्सा वहाब आयो आहे उन रेन एमरजेंसी बि अलर्ट जारी करे छॾियो आहे। जेकी मुलाज़िम हूंदा उहे 24 कलाक अलर्ट हूंदा, ऑफिसुनि में हूंदा, फील्ड में हूंदा। उहो हिकु बहितरी तरफ़ वञी रहियो आहे ऐं हर दफ़े रुगो तनक़ीद जेका आहे उहा बि सही न आहे। जेके शयूं हिन वक़्तु काफ़ी बहितर थियूं आहिनि उन में मेयर कराची जेको आहे उहो कराचीअ में तमामु घणो कमु सुठो करे रहियो आहे। पर असां वटि ईअं आहे त कुझु हंधनि ते जेके माण्हू आहिनि शरपसंद आहिनि उहे ॼाणी वाणी उन्हनि नालनि में उन्हनि खे चौक करण जे लाइ वॾियूं बोरियूं पथर जेके आहिनि उन्हनि खे विझी था छॾनि जीअं उहे ब्लॉक थी वञनि ऐं हुकूमती कारकर्दगीअ ते माण्हू हथ जेको आहे सो उन्हनि ते ॻाल्हाए सघनि या तनक़ीद करे सघनि। ॿी ॻाल्हि त जेका तव्हां बिजलीअ जी ॻाल्हि कई, उन बिजलीअ जे हवाले सां के इलेक्ट्रिक जो जेके लियारी जो इलाइक़ो हुजे, तव्हां 2 ॾींहं अॻु में ॾिठो उन्हनि मुसलसल एहतजाज कयो ऐं एहतजाज पुरअमन एहतजाज ते पुलिस लठबाज़ी कई। न बिजली आहे हुते, नई गैस आहे। बिजलीअ जे हवाले सां 16 कलाक लियारी समेत ॿिया जेके इलाइक़ा आहिनि हुते लोड शेडिंग कई पई वञे। तमामु जेका हिन गर्मी वारी सूरत हाल में तमामु जेको आहे सो माण्हुनि जो हिते रहणु ॾुखियो बणिजी वियो आहे। के इलेक्ट्रिक हिकु त पहिरियों असां हितां जा रहवासी आहियूं, तव्हांखे ख़बर हूंदी त जेको माज़ीअ में 6 महीना या साल अॻु में जेको बिल 2800 3000 ईंदो हुयो, वरी उहो 8000, हींअर जेको 200 खां वधीक जेको सारिफ़ आहे उहो जेको यूनिट इस्तेमालु करे थो 300 ताईं, त उनजो तक़रीबन 12000 ताईं बिल थो अचे। हीअ जेके रेट्स आहिनि इहे डे बाय डे त हीअ जेको आहे वधंदा था वञनि, पर जेका लोड शेडिंग में बि हिकु इज़ाफ़ो कयो पियो वञे। को ज़ाब्तो न आहे, को कंट्रोल के इलेक्ट्रिक ते न आहे। तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ। 200-250 जेको आम माण्हू यूनिट इस्तेमालु करे थो उनखे 2800 जाइ ते 12000 उन ॾे बिल थो अचे। त का कहिड़ी प्लानिंग ते केतिरो सैकड़ो वधायो थो वञे इहा किथां ख़बर ई नथी पए त 12000 बिल 2-250 यूनिट ते त तमामु वॾी के इलेक्ट्रिक जे हवाले सां बि तमामु वॾियूं आवाम सां ज़्यादतियूं आहिनि। इमाम अली, हैदराबाद में तमामु घणी बरसाति पई आहे। हैदराबाद जे भरपासे में बरसाति आहे। सूरताल कीअं आहे? पाणी कढण जे हवाले सां कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं वियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु बिजलीअ जी छा सूरताल आहे? असलम साहब, हैदराबाद जा 4 तालुका आहिनि: लतीफ़ाबाद, कासमाबाद, सिटी ऐं तालुको बाराड़ी। हूअं त ओवरऑल जेका कारकर्दगी आहे लोकल गवर्नमेंट खाते जी, जेके चूंडियल नुमाइंदा हाणे चूंडिजी विया आहिनि, उहे गुज़िरियल जीअं कल्ह शाम खां बरसाति पई, बरसाति खां पोइ हू पंहिंजे इलाइक़नि ॾांहुं जेके मथां वारा इलाइक़ा हुआ उन्हनि मां पाणी त उन ई वक़्तु जेको आहे सो कुदरती लंघ ज़रिए निकिरी वियो। बाक़ी जेके हेठां वारा इलाइक़ा हुआ जिन में पाणी सभिनी इलाइक़नि जो जमा थींदो वियो ऐं उहो पाणी मुकमल तौर ते उन्हनि कारोबारी इलाइक़नि तोड़े रिहाइश पज़ीर जेके घर आहिनि उन्हनि खे वॾो हुननि नुक़सानु पहुचायो। जंहिंखां पोइ कल्ह जीअं शाम जे टाइम ते जेका बरसाति पई उन बरसाति में ज़िले इंतिज़ामिया ऐं तोड़े जेका म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे उन्हनि गॾियल तौर ते हैदराबाद जा 4 ई तालुका आहिनि उन्हनि में चूंडियल नुमाइंदनि सां गॾिजी राति जे वक़्त में पाणी जिते बीठल हुयो उतां पाणी कढायो। पर हिन वक़्त ताईं 80% जेको आहे पाणी शहर मां निकिरी चुको आहे। बाक़ी 20% अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में मोटरनि जी सख़्तु ज़रूरत आहे, उते मोटर बि हलनि पिया। ख़ासि तौर ते स्टेशन वारा हेठां वारा इलाइक़ा आहिनि या उनखां अलावा लतीफ़ाबाद वारा हेठां वारा इलाइक़ा केतिरा ई आहिनि, उन्हनि में पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे। इन सॼी सूरताल ते कल्ह असांजी जेको आहे म्यूनिसिपल जो जेको मेयर आहे उन सां ॻाल्हि ॿोल थी। उनजो चवणु आहे त पहिरियों वक़्तु आहे असांखे ऐं हैदराबाद में हूअं त असां कासमाबाद में कमु कंदा रहिया आहियूं, पर पूरे हैदराबाद में पीपल्स पार्टी खे हिकिड़ो पहिरियों मौक़ो मिलियो आहे, ख़ासि तौर ते उन्हनि इलाइक़नि में जिते हेठां वारा इलाइक़ा आहिनि। कुझु धुरियूं जेके आहिनि शरपसंद उन्हनि तरफ़ां
जेके आहिनि ॻोरियुनि ज़रिए उन्हनि नालनि खे बंदि कयो वियो, CCTV कैमराउनि ज़रिए उन्हनि खे असां चेक बि करियूं पिया ऐं असांजी कोशिशि आहे त उन्हनि ख़िलाफ़ु जेको आहे को क़ानूनी क़दम खणूं त जीअं आईंदह लाइ अहिड़ी का कोशिशि न थिए। ख़ासि तौर ते उनजो चवणु आहे त असां पार्टी अख़्तियारनि खे उहे जेके आहिनि शिकायतूं ॾेई छॾियूं आहिनि, जंहिंखां पोइ जेको लाइअमल थींदो उन ते वधीक जेको आहे कार्रवाई थींदी। ऐं ॿिए तरफ़ हेस्को इंतिज़ामिया जेका शहर में जेको बिजलीअ जो बहिरान आहे उहो मुसलसल जीअं गर्मी शुरू थी आहे तीअं ई जेको आहे सो मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियूं जेके आहिनि उहे एहतिजाज कनि थियूं, पर हेस्को जो जेको वॾो बहिरान आहे ख़ासि तौर ते उन्हनि इलाइक़नि में जिते हेस्को जे अमलदारनि जूं सेटिंगूं न आहिनि या हू माण्हू बिल पे कनि था त उन्हनि बिल पे करण वारे इलाइक़नि में हू बिजली बंदि करे छॾनि। जिते हेस्को जे अमलदारनि लाइन में आहिनि या SGO जी जेके कुझु इलाइक़नि में ट्रांसफार्मर ते या उन सां गॾोगॾु कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते हू जेको आहे फी ट्रांसफार्मर ते 2 या 3 खनि तारूं अहिड़ियूं ॾेई छॾींदा आहिनि जिन मां हू लखे रुपया एवज़ कमाईंदा आहिनि। ते उन्हनि इलाइक़नि में हू बिजली ॾियनि था जिते डिफेंस वारा जेके इलाइक़ा आहिनि या उन सां गॾोगॾु जेके मीटर माण्हू भरनि था उन्हनि इलाइक़नि में बिजली जेका बंदिश आहे तमामु वॾी रहे थी। पर हेस्को जे पहिरीं त ॻाल्हि त अमलदारनि जो हिते वॾो जेको आहे सो इंटरफेयर हुजण करे, छो जो हुनजो कमाई जो जेको ज़रियो आहे उनजो हुजण करे जेको आहे सो शहरी अज़ाब में भोगी रहिया आहिनि। जेके बिल पे कंदड़ माण्हू आहिनि उहे तमामु सख़्तु परेशान आहिनि, ख़ासि तौर ते उन्हनि इलाइक़नि में जिते माण्हू कुंडी सिस्टम ते नथा हलनि त उहे बि सख़्तु परेशान आहिनि। हाणे जेका सूरताल आहे हैदराबाद शहर में बिजली गुज़िरियल ॾींहं खां जेका घुटे घुसट वारो माहौल हुयो उहा सुबुह खां वक़्तु कंहिं फनी ख़राबी सबबु जेको आहे उहा बंदि कयल हुई। जंहिंखां पोइ बरसाति जीअं शुरू थी तबियको बंदि हुई। हीअ बरसाति बंदि थियण खां पोइ राति जे टाइम 11 खां 12 बजे वरी ॿीहर स्टार्ट कई हुई, जंहिंखां पोइ वरी बरसाति जी कुझु हल्की बुआर पई वरी उहा बंदि कई हुई। पर हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद में अॼु सुबुह खां लाइट जो वॾो बहिरान हुयो, अञा ताईं उहो जारी आहे। जी बिजली जो तमामु वॾो बहिरान आहे, अवाम सख़्तु परेशान आहे। हनीफ़, लाड़काणे में बरसातूं जारी आहिनि, बरसातुनि जे हवाले सां प्लानिंग कीअं ठाही वई आहे, पंपिंग जेके मशीन्स आहिनि उन जे हवाले सां त छा था तव्हां ॾिसो त पाणी कढण लाइ ड्रेनेज जो केतिरो बंदोबस्तु कयो आहे, म्यूनिसिपल अमलो कहिड़ो तहरीक वरितो आहे? बिल्कुलु असलम हैदर साहब, बरसाति ज़ाहिर आहे रहमत हूंदी आहे, किथे रहमती कई वेंदी आहे, पर बरसाति पवण खां पोइ ज़रूरु मौसम में कुझु बहितरी त अचे थी, पर उनजा घणा कुझु फ़ाइदा आहिनि कुझु नुक़सान बि थियनि था। पर ओवरऑल जेकॾहिं असां ॾिसूं था बरसाति हींअर जेकॾहिं लाड़काणो कंहिं तल्क ते निकिरंदड़ आहे त लाड़काणो शहर खां हटी करे बाक़ी जेके ॿिया जेके तालुका आहिनि या ॿराड़ी आहे लाड़काणे जी, त उते जॾहिं बरसाति पए थी त उते त अञा वधीक सूरत ख़राबु थी वञे थी। बरसाती पाणी जेको आहे उहो बिल्कुलु हेठां वारे इलाइक़नि ते उहो बीठल रहे थो, जेको निकाल करण लाइ जेको आहे उन को बि बंदोबस्तु न आहे कयो। इवन माना शहर जे अंदरि बि जेको आहे हाणे गुज़िरियल ॾींहुं जॾहिं बरसाति पई, हालांकि वॾी का बरसाति कोन पई, कुल 3 खां 4 मिलीमीटर बरसाति पई, तंहिं बावजूदि बि शहर जा मुख़्तलिफ़ रोडनि ते जेको आहे उहो पाणी नज़र आयो। जॾहिं को सोशल मीडिया ते हुनजी तनक़ीद थी त उनखां पोइ जेको आहे उहो पाणी कढण वारो हिकिड़ो थियो। ओवरऑल जेको आहे इहा ॻाल्हि अॻुवाटी जेको आहे चैनल्स ते या सोशल मीडिया ते आगाह कयो वियो। लाड़काणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे ऐं हाणे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि यूपी सतह ते या पंहिंजो जेको आहे मेयर आहे, डिप्टी मेयर आहिनि या डिस्ट्रिक्ट काउंसिल जेको आहे उहो जुड़ियल आहे, चेयरमैन आहे ऐं जेको आहे वाइस चेयरमैन आहिनि, त सभु हींअर उन्हनि खे ज़िम्मेवारियूं मिली वयूं आहिनि। त इहा ॻाल्हि थी हुई त बरसाति पवंदी, उनजे करे हिते बंदोबस्तु करणु घुरिजनि, जेके ड्रेनेज आहे उनखे बहितर करणु घुरिजे, पर ड्रेनेज जे हवाले सां को बि कमु नज़र न आयो। यानी उनजी जेका जेको गंदो हूंदो आहे, जेका उनजी थींदी आहे उहा कोन थी, उन हवाले सां का सफ़ाई कोन थींदी, त पाणी ओवरऑल जेको आहे ज़रूरु प्रॉब्लम थिए थो, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ हंधनि ते इहे मसइला बणजंदा। हालांकि लाड़काणे में मुसलसल 15 सालनि खां वठी जेको आहे हींअर पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर ड्रेनेज ते हुननि जो को एॾो ख़ासि ध्यानु अलाए छो न आहे। ज़रूरु शहर जे अंदरि रोड किथे किथे थियनि था, किथे घिटियूं बि थियनि थियूं, पर जेको हीउ ड्रेनेज जे हवाले सां कॾहिं कमु थियणु घुरिजे उहो ड्रेनेज जे हवाले सां लाड़काणे जो कमु नज़र न पियो अचे। हालांकि ॿ भेरा ड्रेनेज जो कमु जेको कयो वियो उहो नाक़स कमु कयो वियो, अधूरो कमु कयो वियो ऐं जेको मुकमिल न थी सघियो आहे ऐं अञा ताईं उहो मुकमिल न आहे। चई जो करियल भुतो दौर में जॾहिं जेको आहे ड्रेनेज जो कमु थियो हुयो त उहो तमामु अञा वधीक बहितरु हुयो। त हाणे हिन वक़्तु जेको आहे सूरत हाल इहा आहे त लाड़काणो हिकिड़ो आम ज़िलो आहे
हिचत रखण वारो शख़्सी रखे थो बिजली, त उते लाड़काणे में जेको आहे बहितरी जी ज़रूरत आहे। जॾहिं बरसाति पवे त बरसाति पवण खां पोइ उनजो ड्रेन जो निज़ाम बहितर हुजणु घुरिजे ऐं पाणी थोरी थोरो निकास थियणु घुरिजे। जॾहिं पेवर लॻे थी त ज़रूरु पोइ पाणी उन खे न बीहणु घुरिजे ऐं पाणी जेको आहे नालनि में जेको आहे हलियो वञणु घुरिजे। पर उनजे बनस्बत पाणी पोइ बि बीठल रहे थो त इन मक़सदु इहो आहे त अञा कमु मुकमल न आहे, अञा कम जी ज़रूरत आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो जॾहिं ज़रूरु बरसाति पए थी त उन खां पोइ तव्हां पाण सम्झो था त बिजली जेको आहे उहा बंदि थियणु जेको आहे पोइ हमेशह मामूली ॻाल्हि आहे। जॾहिं बरसाति पवंदी आहे त बिजली हली वेंदी आहे ऐं इहो सिलसिलो हाणे कान आहे, इहो पए थींदो थो रहे। उनजे करे जेको आहे ज़रूरु उनखे माण्हुनि खे जेको आहे तकलीफ़ थिए थी। शहर जे अंदरि कुझु इलाइक़नि में पाण जेको आहे बिजली ॾिनी वञे पई ज़रूरु, पर जेके ख़ासि तौर ते जेके हेठां इलाइक़ा आहिनि, ॿाहिरां इलाइक़ा आहिनि या अहिड़ा जेके शहर आहिनि, ॻोठ आहिनि, त उते बिजली मुकमल तौर पोइ बंदि कई वञे थी। पोइ हुन में कॾहिं कॾहिं ईअं थिए थो किथे किथे ॿ ॾींहं किथे किथे ॿी ॿी 24 कलाक जेको आहे उहो बिजली बंदि रहे थी, जंहिंजे करे माण्हुनि खे परेशानी थिए थी। हिन वक़्तु चवंदा आहिनि जिते पाणी जी ज़रूरत आहे उते बिजली जी बि ज़रूरत आहे, छो त बिजली ते माण्हू मोटर बि हलनि था। उन खां अलावा पोइ जेके ट्यूबवेल हलाई वञनि थियूं, जेको आहे ज़ाहिर आहे पाणी हिन भेरे जेको आहे तरे पाणी जेको आहे हिन भेरे तमामु लेट आयो आहे, त माण्हू बेज़ार जे हवाले सां माण्हू जिन खे ट्यूबवेल लॻल आहिनि त उहो उन्हनि खे ट्यूबवेल जी ज़रूरत पए थी। जेकॾहिं बिजली हूंदी त उहो ट्यूबवेल हलंदी। त ओवरऑल जेको आहे बिजली जा थोरा सारा फ़ाइदा बि आहिनि, नुक़सान आहिनि, पर लाड़काणे जी इंतिज़ामिया खे घुरिजे, हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे घुरिजे त हाणे बरसाति जो अञा ॿुधायो वियो आहे त उन बिल्कुलु हनीफ़, चूंडियल नुमाइंदनि खे नवां चूंडजी आया आहिनि, उन्हनि खे समूरनि MPAs खे लाड़काणे जे हवाले सां ज़रूरु क़दम खणणु घुरिजे। जीअं तव्हां ॻाल्हि कई नेकाल सिस्टम अगरि बहाल न हूंदो, पाणी न निकिरंदो त लाज़मी आहे शहर ॿुॾंदा। नाज़रीन, हिन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। हिते वक़्तु थियो आहे नंढो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां हिन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं।